आर्ट खे अर्पे छॾी। जुम्मन दरबदर उस्ताद शफ़ी फ़कीर समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गॾिजी गीत भी गाया। जुम्मन दरबदर क़ौम पर सियासत में सॼी सिंध में झरझंग में पहिरें पंधु वञी कारकुननि जी तरबियत भी कई। जुम्मन दरबदर स्टेज ड्रामास, थिएटर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ स्टेज प्रोग्रामनि ज़रिए सिंध जे नौजवाननि में शऊर भी उजागर कयो। जुम्मन दरबदर वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान बे मिलबो समेत केतिरा ई मशहूर कलाम लिखिया, गीत लिखिया भी ऐं गाया भी। आगाह कयो मां कि सिंध जो आशिक़ ऐं नामवर शाइर जुम्मन दरबदर सिंध वासियुनि खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। 80 वरनि जी ॼमार में दिल बीहण सबबि जुम्मन दरबदर दम ॾिनो। तफ़सील मालूम कयूं था। कोटरी मां असां सां गॾु टाइम न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मेमन टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। शौकत, आगाह कजो, सिंध जे अदब शाइरी जी दुनिया जे लाइ हिकु वॾो नुक़सानु आहे। जी अमीर, बिल्कुलु सिंध में हिन वक़्तु सोग वारी कैफ़ियत छाइणु आहे, छाकाणि जो सिंध जो आशिक़, इश्क ऐं इनकलाब जो शाइर, झूनू कॉम्पस कारकुन, शाइर ऐं फ़नकार जुम्मन दरबदर, जंहिंखे सॼी सिंध मामा जुम्मन जे नाले सां सुञाणे थी, उहो वफ़ात करे वियो आहे। राति 3:30 वॻे उमरकोट लॻ पंहिंजे ॻोठ, उन जेको पाण ॻोठ आहे रोहल वाए, उन में दिलि जे दौरे सबबि मामा जुम्मन जो साहु जेको आहे सो परवाज़ करे वियो आहे। मामा जुम्मन दरबदर जे मथे ते हिन वक़्तु सॼी सिंध में ॼण त तॾो विछायल आहे, सोग वारी लहर छाइल आहे। मामा जुम्मन दरबदर अॼु खां 78 साल अॻु 12 मई 1944 में उमरकोट लॻ संदसि पाणे ॻोठ रोहल वाए में जनम वरितो। संदसि सिंध सां अज़ली इश्क जा चर्चा मशहूर आहिनि। क़ौमी कारकुन ऐं अदबी लॾे में खेसि मामा जुम्मन तौरु करे छॾियो वेंदो। मामा जुम्मन दरबदर सिंध जे इश्क में झर झग जाॻिया हुआ। हू साईं जीअं सईद खे बि तमामु घणो वेझो रहियो। संदसि हिकु गीत वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो, सॼी सिंध में जेको आहे तमामु घणो ॻायो वञे थो। उन गीत तमामु घणी मक़बूलियत मानी आहे। संदसि जनाज़े नमाज़ बाबति मुंहिंजी हुनजो जेको फर्ज़ंद आहे, उन सां होशू, उन सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन चवण त असां पंहिंजे ॻोठ में तॾो विछायो आहे। 2:30 वॻे जेको आहे सो हुनजी जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। मामा जुम्मन दरबदर जेको आहे उन बाबति तव्हांखे वधीक ॿुधाईंदुमि। सॼी ज़िंदगी क़ौम पर सियासत, अदब ऐं आर्ट खे अर्पे छॾी हुई। मामा जुम्मन दरबदर जी शाइरी जो हिकु मजमो बि शाइर थियल आहे। मामा जुम्मन दरबदर मज़हमती शाइर हलीम बागी ऐं नौजवान शाइर हाजी सांद जो मामू आहे। जुम्मन दरबदर उस्ताद शफ़ी फ़कीर समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गॾिजी गीत बि ॻाईंदो रहियो आहे। पंहिंजे दौर जो मशहूर फ़नकार रहियो आहे। स्टेजनि ते, शादियुनि में ऐं ॿियनि क़ौमी काजनि में गीत ॻाईंदो रहियो आहे। मामा जुम्मन दरबदर जे ॻायल गीत ते ॿधल हिकु ऑडियो कैसेट बि रिकॉर्ड थियल आहे, रिलीज़ थियल आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो त मामा जुम्मन दरबदर क़ौम पर सियासत में सॼी सिंध में झर झंग पहिरें पंधु करे कारकुननि जी तरबियत कंदो रहियो आहे। मामा जुम्मन दरबदर स्टेज ड्रामनि, स्ट्रीट थिएटर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ स्टेज प्रोग्रामनि ज़रिए सिंध जे नौजवाननि में शऊर उजागर कंदो रहियो। अॼु संदसि विछोड़े ते समूरी सिंध में सोग वारी कैफ़ियत छाइल आहे। माण्हू सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मामा जुम्मन खे जेको आहे सो लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहिया आहिनि। शौकत, आगाह कजो, मामा जुम्मन दरबदर सिंध जे उन्हनि अनमोल किरदारनि मां आहे जिन सॼी ज़िंदगी सिंध सां बेइंतिहा इश्क ऐं मोहबत में गुज़ारे छॾी। उन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध खे अर्पे छॾी। केरु केरु उन्हनि पंहिंजे वारसनि में छॾियो आहे? जे वारसनि जे बारे में सही मालूम न थी सघियो आहे मूंखे। अलबत्ता हुनजे जेको फर्ज़ंद आहे होशू, उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजे 2 नियाणियूं आहिनि हुनजे पुठियां ऐं हुनजो जेको आहे सो होशू हिन वक़्तु इंतिहाई सोग वारी कैफ़ियत में हो रोई रहियो। मुंहिंजी जेॾी महिल सां ॻाल्हि थी। शौकत, तव्हां सां गॾु ई मौजूदु रहो। नाले वारो दानिश्वर आहे ताज जोयो साहब, उहे बि टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कनि पिया। ताज जोयो साहब, अॼु हर उहा खाली आहे जेका जुम्मन दरबदर खे सुञाणींदी हुई, उन्हनि सां मुलाक़ात उन्हनि जी रही, जिन उन्हनि जो इहो कलाम ॿुधो। हर माण्हू खे ख़बर आहे त जुम्मन दरबदर सिंध लाइ कहिड़ी ख़िदमत ॾिनी, सॼी ज़िंदगी सिंध खे अर्पे छॾी। छा चवणु चाहींदो? हेलो ताज जोयो साहब, आवाज़ पहुचे पियो मां ताईं? हाँ ताज जोयो साहब, अॼु जुम्मन दरबदर साहब असां में नाहिनि रहिया। मामा जुम्मन दरबदर सॼी ज़िंदगी सिंध खे अर्पे छॾी, सिंध सां बेइंतिहा मोहबत में ई ज़िंदगी गुज़ारे छॾी। छा चवंदो अॼु उन्हनि जे विछोड़ ते?
वठी हर जन्म वरबो मिठा महिराण में मिलबो ख़त्म ऊंदा थी वेंदी चिटीअ चांदान में मिलबो इन्हनि सिटुनि जो ख़ालिक साईं जीएम सैद जो सचो खुताबी ऐं पैरोकार असां दिलबर यार जुमन दरबदर अॼु असांखे विछोड़ो ॾेई वियो आहे ऐं अॼु मंझंदि जो 2:30 वजे धरती माता जे झोलीअ में सिर रखी ऐं हू जेको आहे सो सुम्ही रहंदो। जुमन दरबदर पदमास जे पटन में रूहल वाह जेको रूहल फ़कीर जे नाले सां सुञातल ॻोठ आहे उतां जो राकू 1944 में हुन जनम वरितो। अॼु 78 सालनि जी उमिरि में असां खां विछड़ी वियो। हू सिंध जे क़ौमी तहरीक जो हिकिड़ो जाकोड़ी किरदारु हो। आम तरह चयो वेंदो आहे त सियासत पैसे सां थींदी आहे, पर जुमन दरबदर ऐं अब्दुल वाहिद आरी सर अहिड़ा ग़रीबनि बकरारनि हारियुनि जा पुट जिन इन शइ खे ग़लति साबित कयो ऐं माण्हुनि में पंहिंजे लाइ एतिराम ऐं मोहबत पैदा कई। ही उहे जाकोड़ी शख़्स हुआ, ख़ासि करे जुमन दरबदर जंहिं घर घर ॻोठ ॻोठ वञी ॻाए ड्रामा करे नाच विझी ऐं सिंध जी क़ौमी तहरीक खे झर झंग पखेड़ियो। हू सॼी सिंध में ॼातो सुञातो वेंदो हो ऐं क़ौमी तहरीक जा कारकुन हुनखे पंहिंजे घर जो भाती सम्झंदा। साईं जीएम सैद जो त साणसि त अथाह प्यार हो। हिकिड़े भेरे मटियारनि जे भरिसां मटियारीअ जे बुज़ुर्गनि हिन साईं जे ख़ानदान जे फर्दनि के शादीअ में साईं खे घुरायो। उते आउं सम्झां थो ज़ियाल हक़ जहिड़ा वॾा माण्हू जेके डिंग हुआ उहे बि उते हुआ। साईं जे भरिसां हुननि शायदि कुर्सी रखी त जीअं ज़िया या को ॿियो माण्हू अची वेहे, पर साईं जी जीअं ई नज़र जुमन दरबदर ते पई त पंहिंजे मुलाज़िम खे चई त इनखे वठी आ ऐं उहो अची साईं जे भरिसां कुर्सीअ ते वेठो ऐं साईं हर वक़्तु हुनखां कलाम ॿुधंदो रहियो ऐं ॿिए पासे कंहिं बि वॾे माण्हू ॾे ध्यानु न ॾिने। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो कारकुन जुमन दरबदर जो साईं जीएम सैद वटि केॾो क़दुरु हो। साईं जीएम सैद पंहिंजे किताब सिंधूअ जी साञा ऐं उनजे अंग्रेज़ी तर्जुमे में जुमन दरबदर जे इन कलाम खे ॾेई ऐं आलमी हैसियत ॾेई छॾी आहे। जुमन दरबदर हिकिड़ो ग़रीब फ़र्द हो, पर हू वसी दिलि जो मालिक हो ऐं हिन ॾुकर जे हालतुनि में बि जेकॾहिं वटसि अंगण ते को कही वेंदो हो त उनजे दिलि जा दरवाज़ा ऐं घर जा दरवाज़ा खुलियल हूंदा हुआ ऐं हू वॾो महिमान नवाज़ शख़्स हो ऐं हुन माना त हिकिड़ियूं पीढ़ियूं तयारु कयूं ऐं संदसि घर त हूअं बि शाइरनि जो घर आहे जंहिंमें हलीम बाग़ी आहे, हाजी सांद आहे, ही हिकिड़ी त्रिमूर्ति। अॼु हुन त्रिमूर्तिअ जो हिकिड़ो रतन ताज साहब तव्हां सां गॾु मौजूद रहो। ज़ाइक़िला हर उहो शख़्स जेको अदबी हल्के सां तालुक़ु रखे थो, शाइर हुजनि, अदीब, दानिश्वर, सभु तमामु घणा ॾुखायल आहिनि। असां सां गॾु संजो रोमानवी शाइर अयूब खुसो साहब भी टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि, उन्हनि खे बि शामिल कयूं था ॻाल्हि ॿोल में। अयूब साहब, सिंध सां इश्क रखंदड़ जुमन दरबदर अॼु असां में न आहिनि रहिया। इन्हनि सादा किरदारनि तमामु सचा जेके किरदार हुआ जिन सिंध सां मुहबत कई, सिंध सां त उन्हनि पंहिंजो निभा कयो, पर सिंध उन्हनि खे छा ॾिनो? आख़िरी वक़्त ताईं हू ख़ुशि नज़र आया, तमामु सादी तबियत जा माण्हू हुया। हमेशह सिंध उन्हनि खे यादि रखंदी। छा चवणु चाहींदो मां? अॼु सिंध जे साञा जे लाइ हिकिड़ी दुख जी घड़ी आहे। पोइ इन हवाले सां त जुमन दरबदर ख़ुदि सिंध जे हवाले सां एॾो वॾो किरदारु आहे। उहो किरदारु उत्साह जो किरदारु आहे। उहो किरदारु पंहिंजे मारूरनि सां, पंहिंजे हारियुनि सां, झांगियुनि सां सलाह ॾियण जो, उन्हनि सां हिकु थी बीहण जो उहो किरदारु आहे। वॾी ॻाल्हि इहा रही आहे त मामा जुमन अवामी किरदारु हुअण सां गॾोगॾु असांजो इल्मी ऐं अदबी किरदारु रहियो आहे। सिंध में जेका जदीद शऊर जो हिकिड़ो सिलसिलो हले थो, उन साञा खे अॻिते वधाइण मंझि मामा जुमन दरबदर जो इंतिहाई वॾो किरदारु आहे। इहो उहो किरदारु आहे जेको कॾहिं बि न झुकाणो न विकाणो ऐं पंहिंजे ॿोली सां, पंहिंजी धरती सां, पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ो कमिटमेंट जेको रहियो ऐं उन सां गॾोगॾु जेको वरी
लोक विरसे जी जेका मालिकी उन माण्हू कई, इहो असांजी हिकिड़ी नई तारीख़ आहे त मामा जुमन जहिड़ा किरदार सम्झां थो सिंध जी सदियुनि जी हिकिड़ी ख़ुशबू आहिनि ऐं उन्हनि जो वञणु पूरी असांजी क़ौम जे लाइ, पूरी साञा जे लाइ हिकिड़े ॾुख में मुब्तला कंदड़ लम्हो आहे। पर अयूब साहब, इहा ॻाल्हि बि त साॻे वक़्तु हिकिड़ो सच आहे न त अहिड़नि किरदारनि खे आख़िरी वक़्त में असां बिल्कुलु अकेलो छॾे ॾियूं था। का ख़बर न आहे त आख़िर में कीअं उन्हनि ज़िंदगी गुज़ारी, काफ़ी मायूस बि रहिया, पर तंहिं हूंदे बि आख़िरी वक़्त ते तमामु ख़ुशि नज़र ईंदा हुआ त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने गुज़ारी, सिंध जी ख़िदमत कंदे गुज़ारी। तव्हां सम्झो था त असां अहिड़नि किरदारनि सां इंसाफ़ कयूं था? न, इहा हक़ीक़त आहे त असांजो वॾे में वॾो अलमियो इहो आहे त असांजो जेको बि आर्टिस्ट आहे ऐं जेको बि इल्मु अदब जो वारिस आहे उहो माण्हू लावारिस रहे थो। ऐं यकीन ॼाणो त हुकूमत जे तरफ़ां जेका सिंध हुकूमत आहे उनजे तरफ़ां बि का मालिकी नथी थिए त बदकिस्मती इहा त असां को अहिड़ो इदारा क़ाइमु कोन करे सघिया आहियूं जेके पंहिंजे इहे जेका साञा आहे ऐं उनमें हिकिड़ो वॾो हल्को जेको आहे उहो गुरबत हेठि गुज़ारे थो ऐं उहो ई वॾे में वॾो आर्टिस्ट थी ऐं वॾे में वॾो साञावंद थी बि पंहिंजो पूरो ज़िंदगी जो जेको सफ़र आहे उहो गुज़ारे थो। ऐं वाकई मामा असांखे पंहिंजी मुर्कनि सां, पंहिंजे अदीम अडोलता सां असां सभिनी खे इहो सोचण जे लाइ छॾे वियो आहे त पंहिंजा ज़िंदगियूं हीअं बि गुज़ारियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो मैसेज हो त पंहिंजे माण्हुनि जी मालिकी जे लाइ बि असांखे सोचणो आहे ऐं असां मुसलसल लावारिस थी जेके जीऊं था ऐं पंहिंजा हेॾा वॾा किरदार जेको आख़िरी में अकेलाइनि जो शिकार थियनि था, इहो हिकिड़ो सोचण जो लम्हो आहे। असांखे इदारो या त पंहिंजे हरा वड़ा या कंहिं इल्मी अदबी तंज़ीमनि सां गॾिजी क़ाइमु करणो पवंदो त जीअं असांजो जेको वॾो किरदार आहे उहो कॾहिं बि अकेलाई जो शिकार न थिए। ताजोयो साहब, जीअं अयूब खुसरो साहब चवनि पिया त इहो हिकिड़ो सच आहे पंहिंजी जॻह ते त अहिड़नि हीरोज़ खे, अहिड़नि बहितरीन किरदारनि खे असां वक़्तु सिर ओन नथा कयूं, उन्हनि जे वञण खां पोइ असां उन्हनि खे यादि बि कयूं था, उन्हनि लाइ रोऊं बि था। आख़िरी वक़्तु ताईं जुमन दरबदर साहब उमरकोट में आइसोलेशन में त रहिया, पर कॾहिं बि उन्हनि कॉम्प्रोमाइज़ करे को सियासी मफ़ाद हासिल न कयो। पर साॻे वक़्तु अहिड़ा बि माण्हू आहिनि असां वटि जेके सियासी तौरु कॉम्प्रोमाइज़ कनि था पंहिंजे को न को बेनिफिट हासिल करण जे लाइ। अहिड़नि किरदारनि खे असां ज़िंदगी में ओन छो नथा कयूं? ताजोयो साहब, आवाज़ पहुचे पियो अवां ताईं? ताजोयो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते शायदि मौजूदु न आहिनि। अयूब साहब, जुमन दरबदर सां अवां जी का मुलाक़ात रही, कीअं उन्हनि जी शख़्सियत खे बयानु कंदव? मुलाक़ातूं एतिरियूं रहियूं आहिनि जो उहे आउं सम्झां थो मुंहिंजी ज़िंदगी जो यादगार सरमायो आहिनि। ऐं मूं जॾहिं बि मामा जुमन साम्हूं आयो हूंदो त यकीन ॼाणो त मूं हमेशह पंहिंजे हुनजी उन अज़मत, हुनजी उन मोहबत जे साम्हूं हमेशह झुकी उनखे सलाम पेश कयो, उनखे झुकी हथु ॾिनो हूंदो। इहो उनजो रुतबो उन लाइ हो त असां जेके जॾहिं नौजवानी में इल्मु अदब में दाख़िल थियासीं त उन मज़ा मामा जुमन दरबदर ऐं ख़ुदि साईं ताज जहिड़ा माण्हू असां नौजवाननि खे भाकुर भरे पंहिंजे हिन अदबी सथ में अॻिते हलण जो जेको उत्साह बख़्शियो त मामा सां जेके बि यादगार घड़ियूं गुज़रियूं आहिनि उहे अॼु बि दिलि ते बीठियूं आहिनि ऐं उहे इंतिहाई अमुल सरमायो सम्झां थो आऊं त जॾहिं बि कचहरियूं थियूं त रातियूं जो ख़बर न पवंदी हुई, मामा जुमन ॻाल्हाईंदे, शाइरी ॿुधाईंदे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मागन मकाननि जा दास्तान ॿुधाईंदे राति वियामी वेंदी पतो न पवंदो हो, मामा हुनखे ॿुधंदा रहंदा हुआसीं। त इहे यादगार घड़ियूं असां मुंहिंजी बि ज़िंदगी जो वॾो सरमायो सम्झां थो। जी बिल्कुलु। अयूब साहब, तव्हां सां गॾु मौजूदु रहो। सिंधी अदबी संगत जा अॻूणा सदर आहिनि डॉक्टर मुश्ताक फुल साहब, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कनि पिया। डॉक्टर साहब, महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। अॼु हिकिड़ो अज़ीम किरदार सिंध जो सचो आशिक़ असां में नाहे रहियो, कीअं बयानु कंदव मामा जुमन दरबदर जी शख़्सियत खे, छा चवणु चाहींदव उन्हनि बाबति? साईं, मां सम्झां थो त जुमन दरबदर जॾहिं पाण ॻाए वॼाए महफ़िलुनि में ऐं गीत ॻाईंदो त अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि, के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जी यारे वेंदा आहिनि ऐं अक्सर माण्हू मस्ताननि ते
कूड़ी फतवा ॾींदा आहिनि, के माण्हू अनल हक़ जी तंद तंवारे वेंदा आहिनि। त यकीन ॼाणो त जुमन दरबदर उन्हनि माण्हुनि मां हो जेके क़ौम खे जीआरणु चाहींदा, जेके अनल हक़ जी तंद तवारण जी जेको आहे रस्ते ते हुया, ऐं उहे माण्हू जेके सदाई हलचल में रहंदड़ माण्हू हुजनि, बाअमल माण्हू हुजनि, बाकिरदार माण्हू हुजनि, वतन दोस्त माण्हू हुजनि, सिंध परस्त माण्हू हुजनि, सिंध दोस्त माण्हू हुजनि। ऐं जुमन दरबदर न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो शाइर हो, न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो इंसान हो, पर यकीन ॼाणो त हू जेको आहे साईं जेम्स सैद जो हिकिड़ो आशिक़ हुयो, ऐं साईं जेम्स सैद बि संदसि आशिक़ हुयो। जॾहिं साईं जेम्स सैद खां इंटरव्यू में कंहिं पुछो त शेख हयाज़ जे शाइरीअ जे हवाले सां, त साईं चयो शेख हयाज़ मञा थो वॾो शाइर आहे, पर कॾहिं कॾहिं नंढा शाइर वॾियूं सिटूं लिखी वेंदा आहिनि। ऐं जंहिं माण्हूअ जे लाइ हिकिड़नि किताबनि जो ख़ालिक़ अहिड़ी राय ॾिए त मां सम्झां थो मूं जहिड़े नाक़िस माण्हूअ खे उन खां वधीक राय ॾियण जी का वॾी अहमियत नथी रहे। पर वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहराण में मिलबो, ख़तम हूंदा आहे थी वेंदी चिठीअ चांडाण में मिलबो, पंहिंजी जा जंग जारी आहे थींदी सा नेठ सोभारी, मरी वेंदा सभई मारी सची सुराण में मिलबो। छा ॾिसो हुनजे ख़्यालनि जी जेको हिकिड़ी रवानी आहे, छा हुनजी माना जेको हुनजो हिकु हिकु शेर आहे, हुन तमामु घटि शेर लिखिया, पर जेको बि हुन माना गीत लिखियो, जेको बि शेर लिखियो, उहो धरतीअ सां, उहो माण्हुनि सां, उहो माण्हुपे सां लाॻापियल हुयो। ऐं हुनजे करे उहो हिकिड़ो ख़ुददार माण्हू हुयो। हू न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो शाइर हो, पर हू जॾहिं महफ़िलनि में ॻाईंदो त महफ़िलूं पाण सॼियूं माना झुमी पवंदियूं, माना मसीह में अची वेंदियूं। त सिंधी ॿोलीअ जो ऐं सिंध जो, सिंधी शाइरीअ जो ऐं सिंधी अदब जो मां सम्झां थो त हिकिड़ो पासो हो जेको भरिजल हो, जेको माना असांखे हिकिड़ी अहसासु ॾियारींदो त सिंधी शाइरी में, हिन में कला में, कला खेत्र में के माण्हू आहिनि, उन्हनि मां जेको आहे सो जुमन दरबदर हिकु हुयो। ऐं हीअ हिकिड़े ख़ानदान जो, हिकिड़ी फैमिलीअ जो जेको आहे सो ॾुखु न आहे। मां सम्झां थो त जेके माण्हू तख़लीक़कार आहिनि सभिनी जो हिकिड़ो गॾियल ॾुखु आहे। त मामा जुमन दरबदर जो विछोड़ो जेको आहे सो हुनजो ख़ाल भरिजी नथो सघे पियो। असां दुआ घुरायूं जुमन दरबदर लाइ त अल्लाह साईं हुनजे लाइ मग़फ़रत फरमाए। डॉक्टर साहब, हाणे अगर असां कुछ ज़िक्र कयूं अड़िन तंज़ीमुनि जो, अड़े प्लेटफॉर्म्स जो, ऐं हुकूमती सतह ते भी असां अड़न अनमोल किरदारनि के, धरती जे अड़न हीरोज़ के, शाइरनि के पंहिंजी ज़िंदगी में केतिरो ख़राज पेश कयूं था। हू त पंहिंजी सॼी ज़िंदगी हिकिड़ी कमिटमेंट, हिकिड़ी ख़ुददारी में गुज़ारे वञनि था, उन्हनि जे वए खां पोइ असां रुगो अफ़सोस कयूं था। साईं शेख हयाज़ चयो त जेरे झमेला सदा आहिनि सिंध में मोहन ते मेला। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, कला खेत्र जा जेके माण्हू आहिनि, इल्म अदब ऐं ॿोलीअ सां जेके माण्हू तालुक रखंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी जुमन दरबदर खे पंहिंजी हयातीअ में बि मान ऐं इज़त ॾिनी। बाक़ी सरकारी सतह ते मां सम्झां थो त हाणे वॾा ताज़दी बयान निकिरंदा, पर जहिड़े असां माण्हुनि जो को क़दुरु नथो थिए, न असांखे को असांजी किताब जे छपाई ते न पब्लिशर थो को असांखे जो ख़्यालु करे, न सरकार उन्हनि जी का रिथाबदी थी करे, न असां उन्हनि खे के प्रोजेक्ट जेके बि मिलनि था उन्हनि माण्हुनि खे मिलनि था जेके ख़ुशामंदड़िया आहिनि। जुमन दरबदर ख़ुशामंदड़िया हुयो कोन जो कंहिंजे दर ते वञी जेका बि झोली चले बीहे या उन्हनि जे मान शान में गीत ॻाए। हुन त गीत जेके ॻाया उहे धरतीअ लाइ ॻाया, हुन न वतन लाइ ॻाया, हुन त माण्हुनि लाइ ॻाया, हुन त सिंध लाइ ॻाया। हाणे हुनजे करे हू कंहिं पीर अमीर वॾेरे ऐं सरदार जे लाइ शेर लिखिया त जुमन दरबदर जो बि जेको आहे सो माना पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा एतिरी माना ख़ुशहाल गुज़रे आहे। पर मां सम्झां थो त हुन जेका ज़िंदगी गुज़ारी उहा ॾाढी ख़ूबसूरत गुज़ारी ऐं चङो थियो जो सरकार हुनजी सहायता हुनजी हयातीअ में जेकॾहिं घणी करे हा त सम्झूं हा त हीउ सरकारी माण्हू हो, उन बेदाग़ माण्हू हुयो, बेलोस माण्हू हुयो। ऐं सरकार जी मर्ज़ी आहे, असां सरकार खे त कुझु नथा चई सघूं था। सरकार नामदार आहे न, उहे त असांजा अदीब शाइर सहाफ़ी कलमकार ॾिसो था रोज़ मरनि था पिया। जेकॾहिं हुननि जो रुगो कोई इलाज जो प्रॉपर बंदोबस्तु हिते बि ठहियो, 1 लख रुपयो ॾेई अहिड़ी माना थोरो ऐं एहसान कंदा जो माना सदाईं पिया ॻाईंदा। हुनजे करे मां त यकीन ॼाणो त वॾे अरसे खां सरकार खे मुतालबो करण ई ख़तमु करे छॾियो आहे। मां सम्झां थो सरकार खे असां खां मुतालबो करण ई हुन खां घुर करण ई आहे त जीअं असांजी जेका तख़लीक़ी
सघ आहे, जेका असांजी मज़ामती सघ आहे, जेका असां सच पच में जेको आहे सो माना हिकिड़ी कमेंटमेंट सां धरती ऐं ॿोलीअ सां हलूं था, उहा ॼण ख़तमु पई थिए। उनखे वॾो नुक़सानु पियो थिए। इन जे करे सिंधी अदीबनि खे, सिंधी शाइरनि खे, सिंध जे कलमकारनि खे, आर्टिस्टनि खे हाणे पंहिंजे बुनियाद ते हलणु खपंदो। हा, अलबत्ता जेके असांजूं तंज़ीमूं आहिनि, जीअं सिंधी अदबी संगत आहे या ॿियूं जेके सकाफ़त ऐं कल्चर सां वाॻापियल तंज़ीमूं आहिनि, उहे हाणे ॾिसो त केॾो दुनिया तरक़ी करे वई आहे। माण्हुनि जूं ऑर्गनाइज़ेशन्स इंटरनेशनल लेवल ते फंड्स हासिल कनि थियूं। असांखे उन पासे ॾे ख्यालु करणु पवंदो। सियासी सतह ते जेके इदारा आहिनि, तंज़ीमूं ठहनि थियूं, उहे त अहिड़नि अनमोल किरदारनि जो ज़िंदगी में क़दुरु नथियूं कनि। शौकत, ॼाम शोरो, हैदराबाद, कोटड़ी में जेके अदीब रहनि था, दानिश्वर आहिनि, जेके बि अदबी हल्का आहिनि, को इन हवाले सां ताज़ेती तक़रीब को ठाही वई आहे, उन्हनि तरफ़ां कहिड़ा ताज़ेती पैगाम जारी कया विया आहिनि? हमीर, हिन वक़्तु बिल्कुलु जीअं अदबी लॾे में हिकिड़ो सुख़्तो छायल आहे, बिल्कुलु सोग छायल आहे, उन करे फौरी तौर ते इन क़िस्म जो को बि ऐलान कोन थियो। अलबत्ता समूरा माण्हू ॾुखारा आहिनि ऐं हिन वक़्तु समूरा माण्हू जेको सो जेके बि मामा जुमन दरबदर सां चाहींदड़ आहिनि, उन सां प्यारु कंदड़ आहिनि, उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजे लफ़्ज़नि जी भेटाऊं पेश करे रहिया आहिनि, ॾुख जो इज़हार करे रहिया आहिनि। जॾहिं त खोड़ माण्हू जेको आहे सो संदसि ॻोठ में जनाज़े नमाज़ जे में शरीक थियण जे लाइ बि जेको आहे सो पहुचण जी तयारी करे रहिया आहिनि। इन हवाले सां जेको आहे सो हिन वक़्तु जेके बि अदबी लॾो आहे, शाइर आहिनि, क़ौमी कारकुन आहिनि, उन्हनि फौरी तौर ते अहिड़ो को बि ऐलान न कयो। अलबत्ता तमामु घणे ॾुख में वरितल आहिनि हिन वक़्तु। शौकत, थोड़ो ॿीहर ॿुधाए जो मामा जुमन दरबदर उमरकोट जे कहिड़े इलाइक़े सां तालुक़ रखंदो हो? जनाज़े नमाज़ कहिड़े ॻोठ में थींदी, कहिड़े वक़्तु थींदी? हमीर, मामा जुमन दरबदर जो तालुक़ उमरकोट सां 2 किलोमीटर अॻियां रोहल वाए नाले हिकिड़ो नंढो ॻोठ आहे, जेको अबाणो ॻोठ आहे। उते ई गुज़र राति जेको आहे सो हुनजे दम परवाज़ कयो, जॾहिं त अॼु 2:30 वॻे हुनजी जनाज़े नमाज़ अदा कई वञे। संदसि जेको फर्ज़ंद आहे उन पारां ॿुधायो आहे त 2:30 वॻे जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। अच्छा शौकत, तव्हां उन्हनि जे फर्ज़ंद होशू जो ज़िक्र कयो पिया, उन्हनि कुझु ॿुधायो आहे त को अहिड़ी मेडिकल कॉम्प्लिकेशन, का बीमारी या कुझु अहिड़ी तिबी उन्हनि खे मसइलो हुयो? अमीर, मामा जुमन जी तबियत काफ़ी अरसे खां ख़राबु रहंदी आई। उनखे दिलि जो आरज़ो बि हुयो, पर मामा जुमन जीअं त हिकिड़ो ख़ुददार इंसानु हुयो, उन सॼी ज़िंदगी क़ौमी सियासत कंदे, क़ौमी शाइरी कंदे गुज़ारी। उन करे हुन कॾहिं बि सरकार जे आॾो हथु न टंगियो। आख़िरी वक़्तु जेको हू गुमनामी में रहियो, पर पोइ बि जेको आहे सो पंहिंजे ॻोठ में हू शाइरी अदबी महफ़िलूं कंदो रहियो ऐं जेको आहे सो मौसीक़ी जी महफ़िलूं कंदो रहियो। अमीर, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांखे हिन वक़्तु तमामु घणे दुख सां गॾोगॾु नंढड़ी ख़ुशी इहा आहे त टाइम न्यूज़ पारां मामा जुमन दरबदर ते हिकिड़ी यादगार डॉक्यूमेंट्री ठाही वई, जेका हिन वक़्तु तमामु घणे तइदाद में माण्हू शेयर करे रहिया आहिनि। उन डॉक्यूमेंट्री में सॼी ज़िंदगी जो अहवाल ॿुधायो मामा जुमन। अॼु खां तक़रीबन 3 साल अॻु जॾहिं असां मामा जुमन जे ॻोठ वियासीं, ही तक़रीबन 8-10 ॾींहं असां उते रही करे डॉक्यूमेंट्री ठाही। मामा जी ज़रूरु शौकत, असां पंहिंजे नाज़रीन खे ईंदड़ वक़्तनि में उहा डॉक्यूमेंट्री बि ज़रूरु नशर कंदासीं त जीअं माण्हू वधि खां वधि मामा जुमन दरबदर जी ज़िंदगी बाबति ॼाणे सघनि। असां सां गॾु जिस्कम अॻवान डॉक्टर न्यास कालाणी बि टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, जुमन दरबदर साहब जे लाॾाणे ते हर अखि खाली आहे, कीअं अवां उन्हनि जी शख़्सियत खे बयानु कंदो? जुमन दरबदर साईं जीएम साहिब जो अहिड़ो पैरोकार हुयो जंहिं पंहिंजे सभिनी सलाहियतुनि खे इस्तेमालु करे साईं जीएम साहिब जे प्रोग्राम जी कामयाबी लाइ ॻोठ ॻोठ पहिरें पंधु वञी फ़िक्र खे फैलायो ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजे आवाज़ ज़रिए माण्हुनि में क़ौमी सोच पैदा करण जी कोशिशि कई। उहो सॼी उमिरि ग़रीब हुअण जे बावजूद भी इन तरफ़ तवजो न ॾिनो का हुनजी ज़ाती ज़िंदगी ख़ुशहाली में तब्दील थिए, पर हुन सॼी सिंधी क़ौम जी ज़िंदगी खे तब्दील करण लाइ पंहिंजूं तवनायूं ऐं ज़िंदगी वक़ुफ़ कई। असीं सम्झूं था पिया
त ही साईं जीएम सैद अब्दुल वाहिद आज़ाद साहब जो वो यकानो किरदार हो जंहिं सॼी उमिरि सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ उन्हनि जी ख़ुशहाली लाइ वक़ुफ़ करे छॾी। नियाज़ साहब काफ़ी अरसे खां दिल जे आर्ज़े में मुब्तला हुआ मामा जुम्मन दरबदर, उन्हनि जी सेहत भी घणी बहितर न हुई, पर उन्हनि कंहिंजे आॾो बि मदद लाइ कंहिं क़िस्म जो को मुतालबो न रखियो। जेके तंज़ीमूं हुयूं उहे त कुझु न करे सघियूं, उन्हनि जे लाइ घणो कुझु ऐं नई हुकूमत कुझु करे सघी, हालांकि असांजे सूबाई वज़ीर सरदार शाह जो बि उमरकोट सां ई तालुक़ु आहे, पर जुम्मन दरबदर साहब कॉम्परस सियासत सां बि वाॻियल रहिया। तमामु जेके कॉम्परस जमायतूं आहिनि अॻवान बि उन्हनि खे सुञाणींदा ई हुया। अवां जी तंज़ीम भी पूरी सिंध में मक़बूलियत रखे थी। अवां सम्झो था अहिड़नि किरदारनि खे कॉम्परस सियासत जा माण्हू बि ओन नथा कनि, उन्हनि जी ज़िंदगी में कंहिं क़िस्म जी का मालकी नथी कई वञे? बुनियादी तौर ते जेके कॉम्परस तंज़ीमूं आहिनि उहे सभु जो सभु कंहिं दौर में 10 रुपया चंदो करे पाण में हलंदी हुयूं जी। हाणे त उहो रवाज बि ख़तम थी वियो आहे 10 रुपया चंदो ॾियण वारो। कॉम्परस तंज़ीमूं बुनियादी तौर ते ग़रीब तंज़ीमूं आहिनि जिन वटि को बि माली फंड कोन्हे। बसि पोइ ईअं जीअं चइबो न चली जा रही है ख़ुदा के सहारे हे तंज़ीमूं ईअं ई हलनि थियूं। तंहिंजे करे हिननि वटि इहो तसवुरु करणु त कंहिंजी मालिकी कजे ऐं कंहिंखे वेही इलाज कराइजे इहो हिननि जे वस में ई कोन्हे। हीअ वीचारा सभु जो सभु कारकुन इन सम्झण जे बावजूद बि त असांजी मालिकी न थींदी इहा ॻाल्हि ज़हन में रखंदा ई कोन्हनि, इहा गर्ज़ रखंदा ई कोन्हनि त पार्टियूं असांजी मालिकी कंदियूं। उन्हनि खे सॼो ॾींहुं इहा ई ज़हन में तवार हूंदी आहे, इहा ई मन में जेको आहे ॻाल्हि हूंदी आहे त कीअं बि करे सिंध ऐं सिंधी माण्हू जेको आहे त मुसीबतनि मां अज़ाब मां जेको आहे आज़ादु थियनि। ठीक है, कॉम्परस तंजीमुनि जे वस जी ॻाल्हि न आहे। महिरबानी डॉक्टर नियाज़ कालाणी साहब। शौकत अवां ज़िक्र करे रहिया हो त आख़िरी वक़्तनि में अवां पाण हिकु डॉक्यूमेंट्री भी ठाही ऐं इन दौरान अवां कुझु ॾींहं उते रहियो बि, मुलाक़ातूं भी रहियूं अवां जी मामा जुम्मन दरबदर सां। उन्हनि जी ज़िंदगी ते अवां हिकु डॉक्यूमेंट्री ठाही। कोशिश हूंदी टाइम न्यूज़ उहा ॿीहर नशर भी करे ताकि माण्हू वधि खां वधि मामा जुम्मन दरबदर जी ज़ाती ज़िंदगी, उन्हनि जी सोच, उन्हनि जे ख़्यालनि बाबति ॼाण हासिल करे सघनि। शौकत भी असां सां गॾु शायदि टेलीफोन लाइन ते मौजूद न आहिनि। आगाह कयूं पिया अवां खे त सिंध जो आशिक़ ऐं नामवर शाइर जुम्मन दरबदर सिंध वासियुनि खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो आहे ऐं जुम्मन दरबदर 80 वरनि जी ॼमार में दिल जे आर्ज़े सबबि दिलि बीहण करे दम ॾिनो। सॼी सिंध इन अफ़सोसनाक मामले ते सोग में छायल आहे। अॼु जेका तदफ़ीन आहे उहा उमरकोट वेझो ॻोठ रूहलरा बाए वटि 2:30 बजे अदा कई वेंदी। सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके नाले वारा अदीब ऐं शाइर आहिनि उहे जनाज़े निमाज़ में शिरकत करण लाइ ॻोठ रूहलवाए जो रुख़ कनि पिया। मामा जुम्मन दरबदर समूरी ॼमार कॉम्पर सियासत, अदब, शाइरी ऐं आर्ट खे अर्पे छॾी। जुम्मन दरबदर उस्ताद शफ़ी फ़कीर समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गॾिजी गीत भी ॻाया, पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी गीतनि जी कैसेट भी रिकॉर्ड कराई। जुम्मन दरबदर कॉम्पर सियासत में सॼी सिंध जे झर झंग में पेरे पंधु वञी करे कारकुननि जी तरबियत भी कई। जुम्मन दरबदर स्टेज ड्रामनि, थिएटर्स ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ स्टेज प्रोग्रामनि ज़रिए सिंध जे नौजवाननि में शऊर भी उजागर कयो। असां सां गॾु लेखक एजाज़ मंगी साहब भी टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। एजाज़ साहब, मामा जुम्मन दरबदर लाॾाणो करे विया आहिनि, छा चवंदो अवां उन्हनि जी ज़िंदगी खे कीअं बयानु कंदो? आवाज़ पहुचे पियो एजाज़ साहब अवां ताईं? एजाज़ साहब आवाज़ पहुचे पियो अवां ताईं? असां सां लेखक मौजूद आहिनि एजाज़ मंगी साहब, उन सां भी वधीक ॿीहर कनेक्ट करण जी कोशिशि कयूं था। एजाज़ साहब आवाज़ पहुचे पियो अवां ताईं? शौकत असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शौकत, अवां ज़िक्र कयो कुझु देरि पहिरियां त उन्हनि जी ज़िंदगी में ई मामा जुम्मन दरबदर ते अवां हिकु डॉक्यूमेंट्री भी ठाही, उहो एक्सपीरियंस थोरो असां सां शेयर कजो। जी, हींअर असां जेॾीमहिल मामा जुम्मन दरबदर जे ॻोठ पहुतासीं त उते हूं त मामा जुम्मन तारुफ़ आहे उनजा मुख़्तलिफ़ पासा आहिनि जिन में हू रहियो आहे, शाइर रहियो आहे,
फ़नकार रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हुनजा जेके पहलू आहिनि। पर जेको असां हुते पहुतासीं त उते मूंसां गॾु असांजो साथी सहाफ़ी दोस्त धणी बख़्श भाई जो हुते हुन जेको महिमान नवाज़ी वारो जेको हुनजो रूप असांखे नज़र आयो उहो पिणु हिकिड़ो निरालो अंदाज़ हो, छाकाणि जो हुनजे नंढड़ी ओताक ते हर वक़्तु असांखे महिमान नज़र आया। उन वक़्तु बरसातूं पइजी रहियूं, बरसात में जेके माण्हू जेके बरसात में सतायल माण्हुनि जूं कैंपूं लॻल हुयूं उते मामा जुमन पंहिंजे हथ सां हर रोज़ जेको आहे पंहिंजे घर में मानी जूं बोड़ जूं जेको बिरयानी जूं देगियूं पचराए उहे पंहिंजे हथनि सां महिमाननि खे मानी खाराए रहियो हो। हू हिकिड़ो रिवायती महिमान नवाज़ हो, तोड़े जो हू ग़रीब हुयो पर पोइ बि हुनजे ओताक ते हर वक़्तु हर रोज़ के न के महिमान मौजूदु हूंदा। न फ़क़ति महिमान जी हू पंहिंजे हथनि सां हुनखे मानियूं खाराईंदो, थर जा रिवायती खाधा खाराईंदो। हुन सां गॾोगॾु हुनजी ओताक ते जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हर वक़्तु तव्हांखे महफ़िलूं नज़र ईंदियूं। तव्हांखे हुते केॾीमहिल सुगड़ वेठल असांखे नज़र पिया आया उहे ऐं ॾोर बेत ॾेई रहिया त केॾीमहिल शाइर पंहिंजी शाइरी ॿुधाए रहिया, फ़नकार पंहिंजा कलाम ॻाए रहिया। मामा जुमन हिकिड़ो अणविर्च इंसान रहियो आहे, बेलोस माण्हू रहियो आहे। हुनजा दोस्त जिन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई उहे पिणु हुन जूं ॻाल्हियूं ॿुधाए, हुनजा किसा ॿुधाए, उन तकलीफ़ुनि वारा दौर ॿुधाए, रोई पवंदा हुआ। मामा जुमन सां जेॾीमहिल टाइम न्यूज़ जी ॻाल्हि ॿोल थींदी रही त केतिरे ई अहिड़ा मरल आहे जिन में मामा जुमन हिकिड़े मासूम ॿार वांगुरु रोई पवंदो, छाकाणि जो पंहिंजा ॾुखनि जा पंहिंजे दर्द जा किसा ॿुधाए ऐं हुन जो जेका कैफ़ियत तारी थी वेंदी। हिन वक़्तु जॾहिं उहा डॉक्यूमेंट्री शेयर थी रही आहे सोशल मीडिया ते तॾहिं पिणु माण्हू इन क़िस्म जा अहसासनि जो इज़हार करे रहिया आहिनि त हू मामा जुमन जा इहे पासा ॾिसी ऐं रोई रहिया आहिनि। मामा जुमन हिकिड़ो आशिक़ मिज़ाज माण्हू हो, पंहिंजे नौजवानी जे इश्क जूं ॻाल्हियूं करे रोई पियो। हुन असांखे ॿुधायो त कीअं हुन पहिरें प्यादे जेको आहे 20 ॾींहं पंधु करे ऐं लाहौर पहुतो हुयो। हुनजा अहिड़ा जेके किसा हुआ हुन ते न सिर्फ़ु असां जूं बल्कि हिन वक़्तु उन्हनि जूं बि अखियूं चालियूं थी वियूं। जुमन जेको महिमान नवाज़ी वारो पासो उहो पिणु हिकिड़ो इंतिहाई निरालो पासो, छाकाणि जेके हुते विया हूंदा जेके तजुर्बो थियो हूंदो उनखे ख़बर हूंदी त मामा जुमन कीअं जेको आहे असांजे हुते पहुतासीं त मामा जुमन मुसलसल पंहिंजे जेको बि महिमान ईंदो त हुनखे पंहिंजे हथनि सां हुनखे मानी खाराईंदो। हुनजो फरलांग पंध ते हुनजो हुतां खां घरु हूंदो हुते पाण वञी मानी खणी ईंदो। ऐं मामा जुमन जो मशहूरु आहे त भले आदि हुजे मांझी हुजे हुन वटि महिमान जॾहिं पहुचंदो त हू हिकदमि फौरी तौर ते पाण पहुचंदो हो। इहो हुनजे घर वारनि जेॾीमहिल हुनजी नियाणियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि बि असांखे ॿुधायो त असां हर वक़्तु पंहिंजे घर में इज़ाफ़ी मानी पचाए रखंदा आहियूं, छाकाणि जो असांखे मामा जुमन जो बाबा जे चयल आहे त बाबा केॾीमहिल बि आदि बि महिमान अची सघे थो त हुन वक़्तु मानी तयारु हुजे। ऐं जॾहिं बि हुनखे घर वारनि खे चयल हूंदो त जॾहिं बि को महिमान अचे भले राति जो कहिड़ो टाइम हुजे त मामा जुमन उथियारे वेंदो ऐं हू पाण हुते पहुचंदो। असां सां पिणु हुन यादगार जेके घड़ियूं गुज़ारियूं हुन में जेका असांजी महिमान नवाज़ी कई सो पिणु असांजी वॾी यादगिरियूं आहिनि। बिल्कुलु, ऐं सचनि माण्हुनि जी इहा ई सादगी हूंदी आहे जेका नज़र बि ईंदी आहे। महिरबानी शौकत, तव्हां उन्हनि जी शख़्सियत खे बयानु बि कयो ऐं अवां जी इहा डॉक्यूमेंट्री जल्द नाज़रीन टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते बि ॾिसी सघंदा। सिंध जो आशिक़ ऐं नामवर शाइर जुमन दरबदर हाणे असां में नाहे रहियो। मामा जुमन दरबदर 80 वरनि जी ॾिमार में दिलि बीहण सबबु लाॾाणो करे वियो आहे ऐं संदसि जनाज़े निमाज़ उनजे अबाणे ॻोठ रूहलवाए उमरकोट वेझो ही ॻोठ आहे 2:30 वॻे अदा कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ अदबी हलक़नि तरफ़ां अदीबनि दानिश्वरनि तरफ़ां संदसि लाॾाणे ते